नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा सिंधी सकाफ़त के उजागर कंदे एडवोकेट सैयद अब्दुल अजीज शाह ऐं सैयद खालिद हुसैन शाह तरफ़ां अल सैयद मुतसिर शाह हाउस उडेरो लाल विलेज ते महफ़िल मुशाइरे ऐं मच कचहरी जो बंदोबस्त कयो वियो, जॾहिं त आयल महिमाननि में डिस्ट्रिक्ट बार मटियारी जो सदर बादल गाउटी ज़ीशान बशीर चांडियो PLF डिवीज़न हैदराबाद, इरफान कलोड़ो PLF इंफॉर्मेशन सिंध अतर सुमरो, सैयद अली अकबर शाह ऐं शहरन तोड़े ॿाहिरीं अवाम बि मच कचहरी में शिरकत कई। उन मौके ते सैयद अब्दुल अजीज शाह तरफ़ां आयल महिमाननि के सिंध जी सकाफ़त सूखड़ी अजरकूं उॾाईंदे संदन अचण जो शुक्रियो अदा कंदे चयो त असां सिंधी आहियूं ऐं सिंध धरती ते रहूं था। असांखे पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त खे उजागर करणो आहे त असांखे अहिड़ियूं मच कचहरियूं ऐं महफ़िलूं करे पाण में ॿधी ऐं एके जो सबूत ॾियणो पवंदो। ऐं आख़िर में मच कचहरी में साग जो बोड़, बाजर जी मानी, चांवरनि जी मानी, खीर ऐं ॿिया ज़ाइकेदार ताम तैयार करे मेहमानन के खाराया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।